सखर जे सर्किट हाउस में घोटकी ज़िले जे रावती वारे कच्चे जे इलाके में सतन बिरादरनि जे खूनी तकरार वारे जरगे जी सुभाणे ख़मीस ॾींहुं इम्कानी फतवा जारी थियण जो इम्कान ॾेखारियो वियो आहे। ज़रियनि मूजिबि घोटकी जे कच्चे वारे इलाके में सतन बिरादरनि विच में ॾहाकनि खां हलंदड़ खूनी तकरार में 60 खां 70 सैकड़ो खून फोक में वञण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। यानी उन्हनि क़तलनि जो न को मुआवज़ो मिलंदो, न उहे कंहिं धुर ते बिहारिया वेंदा, न ई क़बीलाई झेड़े जे हिसाब में शामिल कया वेंदा। हीउ इम्कानी फ़ैसिलो जेको सरदार अलीगौर ख़ान महर जी सरपंच हेठि थींदड़ जरगे मां जारी थियण वारो आहे, पंहिंजी नोयत सबबि अॻी सवालनि जे वर चढ़ी चुको आहे। छो त इहो न सिर्फ़ मुतासिर ख़ानदाननि लाइ अहम आहे, पर मुस्तक़बिल जे अमुन ते बि असरअंदाज थी सघे थो। खून फोक में उनजो मतिलब छा थियो? ज़रियनि मूजिबि हिन तकरार में मजमूई तौर 106 ॼणा मारिजी विया, जन मां लॻभॻि 60 खां 70 सैकड़ो क़तलनि बाबति फ़ैसिले में का धुर ज़िम्मेवारी क़बूल करण लाइ तयारु न थी। ज़रियनि जो चवणु आहे त अहिड़ी सूरताल में जरगे अॻियां ॿ रस्ता हुआ, या त ज़बरदस्ती कंहिं धुर ते इल्ज़ाम मढ़ियो वञे, या उन्हनि खूननि खे फोक यानी बेहिसाब करार ॾिनो वञे। सखर जरगे जी इम्कानी फतवा में ॿुधायो पियो वञे त घोटकी जे तकरारनि में मारिजी वियलनि मां लॻभॻि 60 खां 70 सैकड़ो खून फोक में हलिया वेंदा, जन जो न मुआवज़ो मिलंदो, न कंहिं धुर ते बिहारिया वेंदा। ज़रियनि जो चवणु आहे त ख़ासि तौर जेके माण्हू कंहिं ख़ानगी फोर्स हथां मारिजी विया, उन्हनि खे पुलिस खाते में शामिल करे उन्हनि जा खून क़बीलाई तकरार में न ॻणिया वेंदा। बाक़ी लॻभॻि 30 खां 40 सैकड़ो क़तलनि लाइ फी खून 25 लख रुपया मुआवज़े जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। अहिड़े फ़ैसिले खां पोइ सवाल उभिरे थो त छा अणपूरो इंसाफ़ मुस्तक़िल अमुन आणे सघंदो, या तकरार ॿीहर जनम वठंदो? ज़रियनि जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि लाइ बि साॻे फार्मूले हेठि मुआवज़ो तय कयो वेंदो। हिन खूनी तकरार में धुनियुनि जा 200 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त फ़ैसिले में इहो बि तय कयो वियो आहे त जेकॾहिं कंहिं सरदारी घराणे जे फ़र्द खे नुक़सानु पहुतो आहे त उनजो मुआवज़ो वधीक रखियो वेंदो। जरगे जी फतवा देर सां अचण जा बुनियादी सबब बि साम्हूं आया आहिनि। धुरियुनि पारां खून बासण ज़िम्मेवारी क़बूल करण खां इनकार, कुझु केसनि में ग़लत या मुतज़ाद बयान कलमबंद थियण, अहम वाक़िअनि जहिड़ोक शहरयार ख़ान शर ते हमले में धुरियुनि जो इल्ज़ाम क़बूल न करण। ज़रियनि जो चवणु आहे त अहिड़ी सूरताल पैदा थियण खां पोइ जरगे जे सरपंच सरदार अलीगौर ख़ान महर सख़्त नाराज़गी जो इज़हार कंदे चयो त अहिड़ी हालतुनि में फ़ैसिले जी फतवा जारी करणु हुन लाइ ॾुखियो थी पियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त समूरी सूरताल बाबति जॾहिं ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत खे आगाही ॾिनी वई त मथां जी मुदाख़लत ऐं दबाव खां पोइ धुरियूं नेठि कंहिं हद ताईं राज़ी थियूं, जंहिंखां पोइ फतवा जारी थियण जो रस्तो हमवार थियो आहे। अहम सवाल, छा फोक में वियल खून अमुन आणींदा? हीउ सॼो मामिलो हाणे हिकु बुनियादी सवाल खे जनम ॾिए थो। जेकॾहिं 60 खां 70 सैकड़ो खूननि जो को हिसाब ई न थींदो त छा धुरियुनि जूं दिलियूं थधियूं थींदियूं? छो त मक़तूलनि जा वारिस इंसाफ़ खां महरूम रहिजी वेंदा। खून जो बदिलो या मुआवज़ो न मिलण सां अंदरूनी कावड़ बरक़रार रहंदी। मुस्तक़बिल में ॿीहर झेड़ा भड़कण जो इम्कान रहंदो। तारीख़ बि इहो ॿुधाए थी त हिन तकरार जा अॻु बि केतिरा ई जरगा थिया, फ़ैसिला बि थिया, पर अमल दरामद न थियण सबबि झेड़ा ॿीहर शुरू थींदा रहिया। हीउ जरगो बाज़ार हिकु वॾो क़दम आहे, पर उनजी कामयाबी जो दारोमदार ॿिनि ॻाल्हियुनि ते आहे। छा सभिनी क़तलनि जो मुनसिफ़ाणो हिसाब थींदो? छा फ़ैसिले ते मुकमल अमल दरामद थींदो? जेकॾहिं वॾो हिसो फोक में हलियो वियो त इहो रुगो तकरार खे दॿाइण हूंदो, ख़तम करणु न। सखर जो हीउ जरगो हिकु भेरो ॿीहर उमीदूं बि पैदा करे रहियो आहे ऐं ख़दशा बि। जेकॾहिं फतवा अहिड़ी सूरत में अचे थी जिते अक्सरियत खूननि खे नज़रअंदाज़ कयो वञे त पोइ छा इहो इंसाफ़ थींदो? छा इहो पाइदार अमुन आणे सघंदो, या सिर्फ़ हिकु आर्ज़ी ख़ामोशी हूंदी जंहिं पोयां ॿीहर बाहि लिकल हूंदी? सुभाणे जारी थींदड़ फतवा न सिर्फ़ हिन तकरार, पर सिंध में क़बीलाई निज़ाम, इंसाफ़ ऐं अमुन जे मुस्तक़बिल जो बे अहम इम्तिहान बणिजंदी।